वॾा वण वण कार जा था नांग सुझन नीला, वॾा वण वण कार जा था नांग सुझन नीला, उते अब्दुल लतीफ़ चए कयम हेकड़ी हीला, उते अब्दुल लतीफ़ चए कयम हेकड़ी हीला, जिथे कुटुंब न कबीला उते राह रमज राहमीन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अनीना फ़िदा अवां जे पंहिंजे प्रोग्राम रूए रक्स जी होस्ट, तव्हांजी दोस्त ऐं हिकिड़ी फ़नकार आहे जेकी तव्हांजे साम्हूं हर हफ़्ते हर आचर ते प्रोग्राम खणी ईंदी आहे। तव्हां ॾाढो महज़ूज़ थींदा हिन प्रोग्राम मां। असांजे प्रोग्राम जी जीअं रवायत आहे त असां हमेशह बहितरीनु फ़नकार तव्हांजे साम्हूं खणी ईंदा आहियूं। कोशिशि त इहा हूंदी आहे त बहितरीनु खां बहितरीनु कयूं, पर हाणे कॾहिं कुझु मसइला, कॾहिं फ़नकारनि जा कुझु मसइला हूंदा आहिनि, कॾहिं कराचीअ में जेके अवेलेबल न आहिनि, त उनजे करे असां उन्हनि खे इंटीरियर मां बि घुराईंदा आहियूं। असांजे इंटीरियर में अलाह साईं घणनि माण्हुनि खे घणियूं ॾातूं ॾिनियूं आहिनि जेकी म्यूज़िक सां रिलेट आहिनि ऐं तमामु सुठो निभाइनि बि था ऐं पंहिंजो उनखे पेशो बि कयो अथनि। सो असां वटि अहिड़ो हिकिड़ो फ़नकार आहे जंहिं कलंदर शहबाज़ जो अवॉर्ड हासिलु कयो ऐं बहितरीनु हिकिड़ो उनजो मशहूरु आइटम बि आहे, कलाम आहे जेको ॾाढो मशहूरु बि आहे ऐं वणंदड़ बि आहे। अलीअ जी सना उन में थियल आहे। सो असां सां गॾु अॼु आहे बहितरीनु ऐं फ़न जो माहिर साईं एजाज़ फ़क़ीर साईं मौजूदु आहे। एजाज़ फ़क़ीर ख़ासि खेली साहिबु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, सदा मौजूदु अदी, ख़ुशि आहियो? ख़ुशि आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, रब साईं करम। तव्हां ख़ुशि आहियो? मालिक जा एहसान। तव्हां असांजे अॼु मंच ते आयो ऐं माशाल्लाह सां तव्हां सां पहिरियां बि हिकिड़ो प्रोग्राम मां लाइव करे चुकी आहियां। हाणे वरी ॿियो असांखे अलाह साईं मौक़ो ॾिनो आहे त तव्हां सां गॾु वेही करे ॿुधूं बि ऐं महज़ूज़ बि थियूं। जीअं त तव्हां, मां चयो त कलंदर शहबाज़ जी नगरीअ मां तव्हांखे एॾो ज़बरदस्त हिकिड़ो अवॉर्ड मिलियो। उन वक़्तु उहो अवॉर्ड जीअं तव्हां उहो परफॉर्म कयो पंहिंजो कसीदो, तव्हांखे आइडिया हुयो त मूंखे उहो कसीदो इन मुक़ाम ताईं पहुचाईंदो? असांजी दिलि जी हिकिड़ी तमन्ना इहा हुई त असांजी रुगो कलंदर लाल शहबाज़ मेले में हाज़िरी लॻे। वाह वाह। असां अवॉर्ड जो सोचियो ई कोन हुयो। पहिरियों दफ़ो मुंहिंजी एंट्री हुई। अच्छा। कलंदर लाल शहबाज़ मेले में पहिरियों दफ़ो स्टेज ते असांजी हाज़िरी। मुल्क महू अली मूंसां मुंहिंजो नंढड़ो गॾु हुयो, असां ॿई ॼणा वियासीं। असां इहो ई कसीदो ॻायो, हिकिड़ो ई मिलियो, ॿिया फ़नकार इलाही हुआ, बहितरीनु फ़नकार। अदी सनम हुई, उस्ताद शमन वारा, इलाही फ़नकार, वॾा वॾा फ़नकार बि हुया। असांजी औकात न आहे उन्हनि जे अॻियां वॾा फ़नकार, असां फ़ुक़रा माण्हू आहियूं। पोइ असां हिकिड़ो ई कसीदो ॻायो, आओ मुश्किल कुशा की शान सुनो, अली है बोलता क़ुरान सुनो। 3:45 थिया फजर जे टाइम, इन टाइम ते असांखे नंबर मिलियो हुयो। साम्हूं कलंदर लाल शहबाज़ जो रोज़ो हुयो। असां बसि ॾिसी सॼो ॻायो, मालिक जी सना उन सॼे रोज़े खे ॾिसी पिए। तव्हां पंहिंजी सना कई ऐं अलाह साईं हुनखे क़बूलु कयो। कहिड़ी ख़बर आहे कंहिं काठी काठी लछण हूंदो आहे, अलाह साईं कंहिंजी क़बूलु करे ऐं हिन क़बूलियत में तव्हांखे अलाह साईं एतिरो वॾो शर्फ़ ॾिनो। कलंदर शहबाज़ जो अवॉर्ड नंढिड़ो अवॉर्ड न आहे। माशाल्लाह तव्हांखे अलाह साईं अञा बि घणनि अवॉर्डनि सां नवाज़े, असांजी दुआ आहे। सवाल जवाब त थींदा रहंदा। बिस्मिल्लाह करे वंड करायो पहिरियां, त पोइ वरी सवाल जवाबनि खे शुरू था कयूं। साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी वाइस सां, भिटाई जी महफ़िल सां। अल्लाह
चढ़िया चोटी चढ़िया चोटी जिए मुझो दिए फलियो आयल करिया दिए मुझो दिए फलियो दिए फलियो अॼु लियो पाए लिकाए सारे लोक खां दिलबर ॾिठुम सो माशाल्लाह तव्हां असांखे लियो पाराए छॾियो उन रम्ज़ में मौजूदियत त असांखे पाण जी फील थी त तमामु हिकिड़ी वॾो समा ऐं हिकिड़ो वॾो ज़बरदस्त ऐं आवाज़ तव्हांजी बि वॾी मिठास सो मूंखे हाणे आइडिया थिए थो त जॾहिं तव्हां का मुश्किल कुशा ॻायो हूंदो त उनजी छा उहो रंग ऐं छा महफ़िल हूंदी इहो रम्ज़ जेकी आहे साईं जेकी सूफ़ी रम्ज़ आहे इहो असांखे घर वेठे मिले थी कंहिं दरगाह में मिले थी या दिलि जी आवाज़ आहे छा चवंदो हिन ॻाल्हि में असांखे जेको सभु कुझु मिले इन तसोफ़त मां थो सूफ़ी राग मां छो जो हीउ आहे सॼो पंहिंजो पाण खे वजूद में निहारणो पंहिंजो कल्ब क्लियर रखिणो आहे ॿिए सां भलाई करणी आहे वाह वाह सूफ़ी जो मक़सदु इहो ई आहे सूफ़ी हमेशह पंहिंजा जेके बि ॾुख सूर दर्द उहे लिकाए ॿियनि जा माना पंहिंजा खणी पंहिंजे साह में समाए माना मेड़े सेड़े पंहिंजे वजूद में उनजा पांद रखिया अथसि मथां पुसाए हमेशह सच सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो तंहिंखां पोइ थियो जीअरे पसण पिरी क्या बात है जीअरे जॾहिं पिसण था चाहियो त उन महबूब सूरत जी तव्हां भली अगरि हिन जी पूॼा बि कजे त बि उहो साॻी ॻाल्हि आहे छो जो हुन में हिन महबूब सूरत में उहो वसे थो बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां हुनखे पसूं था जेरे पसण पिरीअ खे इहो ई थियो त इंसानियत जी तव्हां प्रचार कयो इंसानियत खे पहिरियों दर्जो ॾियो मोहबत खे नफ़रतूं ख़तमु कयो सूफ़ी जो कंहिं बि मज़हब सां कुझु झेड़ो झगड़ो कुझु बि न आहे इहो पहिरियों वाहिद मज़हब आहे मज़हब न आहे हिकिड़ो मसलक आहे जेको इंसानियत खे अॻियां कंदो आहे ऐं अलाह साईं चयो आहे त हुकूकुल अलाह माफ़ थी सघनि था हुकूकुल इबाद माफ़ नथा थी सघनि सो हुकूकुल इबाद इंसाननि जा ई हुकूक आहिनि औलाद जा पुट जा धीअ जा माउ पीउ जा तव्हांजी औलाद माशाल्लाह सां तव्हां सां गॾु ॿिट हूंदी आहे इन जो उस्ताद बि तव्हां ई आहियो हा बसि कोशिशि कयूं था तालीम बि अथनि तालीम सां गॾु थोरो हुनुर बि आहे ज़रूरी आहे इंसान सॼी उमिरि ज़िंदगी त केरु कंहिंसां कोन निभा हूंदो आहे सही ॻाल्हि आहे भला इहो आहे जो अचूं वञूं था उथण वेहण संगत साथ पीर फ़क़ीर मुर्शिदनि वटि हलनि था उथण वेहण सिखनि था ॿ अखर सिखी वठे त बहितर पेट में हुजनि बिल्कुलु ऐं वरी तव्हांजो हीउ शोबो आहे त तव्हां चाहींदो त मुंहिंजी गादीअ ते ज़रूरु मुंहिंजो औलाद हुजे ज़रूरु हुजे न पुठियां जेको इहे असांजा दरगाहूं हुन सां दरगाह जोक शरीफ़ सां वागियल आहियूं माशाल्लाह माशाल्लाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हाज़िर कंदा आहियूं असां दरगाह तव्हां फ़क़ीर माण्हू था आहियो बिला शुबा फ़क़ीर माण्हू आहियो मिड़े इन दुआउनि सां हलूं पिया
वाह सो असां बि इहो ई पंहिंजे औलाद खे बि रस्तो इहो ई पंहिंजो ॾिसींदासीं जेको जंहिं रस्ते ते असां आहियूं, जेको असांखे पंहिंजे मुर्शिद हादी खां रस्तो मिलियो आहे, वाह 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 उन ई रस्ते सां असां पंहिंजे औलाद खे बि उहो रस्तो ॾस ॾींदासीं, सही। उन ई नक्श क़दम ते हलनि। फ़क़ीर साईं, इब्तिदा किथां खां म्यूज़िक जी था सम्झो त किथां इब्तिदा तव्हांजी थी, किथां कॾहिं होश संभालियो त हाणे मां म्यूज़िक में आहियां? मतिलबु हिकिड़ो त सिखत त तव्हांजी मां घणा दफ़ा ॿुधो आहे असांजे तव्हांजा इंटरव्यू, पर जॾहिं पंहिंजे पाण खे मौजूदु सम्झिबो आहे उन शइ में, हाणे तव्हां सम्झो था त मां हिन में हाणे मौजूदु आहियां, उहो कहिड़ी उमिरि हुई तव्हांजी? बाबा आउं त नंढड़े खां वठी उहा त पहिरीं ॻाल्हि करे 1988 खां वठी हिन फील्ड में आहियां। सही। नंढड़ो 10-11 साल मुंहिंजी उमिरि हुई। सही। जेको लॻा पिया आहियूं हाणे सिखणु, उहो तव्हांजे पंधु परे आहे, पंधु परे हीअ असां मिड़ी रोज़ी था कयूं बचनि जेको उस्तादनि सेखारियो मिड़ी। साईं इहो फ़न बि आहे, उहो तव्हां भली उनखे तव्हां पेशो कयो, पर फ़न पहिरियां आहे, उन खां पोइ तव्हां हिनखे पेशो कयो आहे, पर तमामु ज़बरदस्त माशाल्लाह। जेके बि ॻाईंदड़ वैरागी फ़क़ीर आहिनि सभु असां खां भला आहिनि, असां कंहिं जहिड़ा बि न आहियूं, असां फ़ुक़रा आहियूं, असांखे अवल तूं पोइ मां, माना तव्हां था चओ त सभु को पहिरियां। इहा निवड़त आहे, इहा न्याज़ आहे, निवड़त आहे, इहा निवड़त ई अलाह साईं खे पसंदि आहे। सो फ़क़ीर साईं, ॿियो असांजो कहिड़ो रंग आहे हिन मंच ते, कहिड़ो था रंग ॿुधायो? वली मोहन साईं जी काफ़ी आहे। कहिड़े राग में हाल आहे? तिलंग राग में आहे। तिलंग तव्हांखे पसंदि विया, असांजे सिंध जो राग आहे माशाल्लाह। सो बिस्मिल्लाह थी दिल अंदर विच माया तयर जा गुलज़ारी, नफी कनूस बातो या वसदी बूद बारी, कुल फिरा कटी ज पैवले किरसाल दियारी, वली मोहम्मद दम जान गनीमत आ दोस्त जिथी दिलदारी, मुर्शिद दामन कोई न जाना ना कोई मुर्शिद जे मुर्शिद मंगदे आसे, जे हाँ मुर्शिद मंगदे आसे असां कुर्ब मिलाया ते जद नाला सादी लऊं लगी मीए निहायत दे, हम हादी अक़दा मिलिया अला नाल बिना कमटिया,
ओ जे जोड़ी रमज़ हुस्न जे वही वही अला रमज़ हुस्न जे वही वही अला काजारू हरियाण ओ जे जोड़ी काजारू हरियाण ओ जे जोड़ी कई मुँह फिर न सावे अला कई मुँह फिर न सावे काजारू हरियाण ओ जे जोड़ी काजारू हरियाण ओ जे जोड़ी कई मुँह फिर न सावे अला कई मुँह फिर न सावे काजारू हरियाण अकड़ियूं हैरत में जागे जे बयड़ियूं कान ॾिसण ले बेवस जे तियड़ियूं अकड़ियूं हैरत में जागे जे बयड़ियूं कान ॾिसण ले बेवस जे तियड़ियूं सारे गुण सदा ओ जे जोड़ी सारे गुण सदा ओ जे जोड़ी रात गजाऊं ओ वेठूं सब्र में रोई रोई अला काजारू हरियाण ओ जे जोड़ी काजारू हरियाण ओ जे जोड़ी कई मुँह फिर न सावे कई मुँह फिर न सावे काजारू हरियाण वली मोहम्मद सा करम कयाऊं वक्त विसाल जे बेटे चयाऊं वली मोहम्मद सा करम कयाऊं वक्त विसाल जे बेटे चयाऊं मुंहिंजे हथन सां ओ जे जोड़ी मुंहिंजे हथन सां ओ जे जोड़ी वर्क दुई जा कोई वर्क दुई जा कोई काजारू हरियाण ओ जे जोड़ी काजारू हरियाण ओ जे जोड़ी कई मुँह फिर न सावे कई मुँह फिर न सावे काजारू हरियाण ओ जे जोड़ी काजारू हरियाण ओ जे जोड़ी कई मुँह फिर न सावे कई मुँह फिर न सावे काजारू हरियाण साईं तव्हां असांजे दिलनि जे तारुनि खे छेड़ियो आहे ऐं तमामु बहितरीनु ख़ूबसूरत तव्हांजी हिकिड़ी काफ़ी ऐं तमामु ख़ूबसूरत तव्हां इहो मूंखे वंड ॾिनो हुयो मां इहा गाई आहे 3-4 दफ़ा पर इहो जेको अंदाज़ आहे उहो त वरी कमाल ई आहे सो माशाल्लाह सां ब्रेक वठूं था नंढी हिकिड़ी साहीअ जे लाइ असांखे इजाज़त ॾियो छो जो वॾो एनर्जी असां में अची वई थोरो एनर्जी खे डिक्रीज़ कयूं सो नाज़रीन असां सां गॾु रहिजो असां सां अॼु एजाज़ फ़क़ीर साईं आहे ऐं असां रक्स रूह जे पंडाल ते मौजूदु आहियूं सो नंढड़ी साहीअ खां पोइ तव्हांजे साम्हूं वरी पेश थियूं था जी नाज़रीन असां नंढड़ी हिकिड़ी साहीअ खां पोइ वापसि आया आहियूं साईं साहीअ ते वञी बि असां तव्हां सां कचहरी कयूं पिया दरगाहुनि जी कचहरी ऐं तव्हांजे फ़क़ीरनि फ़ुक़रान जी फ़क़ीरी रंग जेको आहे असांजो हीउ गेड़ू जेको तव्हां मूंखे गिफ्ट बि कयो आहे ऐं तव्हां चयो त हिन सुंग में तुंहिंजी हिकिड़ी एंट्री थी आहे सूफ़ियुनि जो रंग आहे गेड़ू गेड़ूअ जो रंग मतिलबु इन जो मतिलबु छा आहे छा गेड़ू आहे बहरहाल हीउ गेड़ू जे उन नज़र सां ॾिसो त हीअ असां हिनखे वॾी अहमियत आहे हिन गेड़ू जी हीअ मुर्शिद जे तरफ़ां मिलंदो आहे हाणे जेको मूं तव्हांखे गेड़ू पारायो ईअं सम्झो ई तव्हांखे मुर्शिद जे तरफ़ां होॾां मिलियो आहे हिकिड़ो वंड मिलियो आहे तव्हांखे इनशाला तव्हां इन में रंगजी वेंदो हीअ आहे सॼो सिस्टम अंदरि जो ज़िकिर मिलंदो आहे मुर्शिद ज़िकिर ॾींदो आहे त असां बि तव्हांखे जेको गेड़ू पारायो उहे मालिकनि जे सिस्टम मां ई चइसि अला साईं
अधी जा बेड़ा पार कजाएं उन रस्ते ते हक़ क्या वारे बात। रस्ते ते इहे त तव्हांजी वॾो पन्ना जो तव्हां मूंखे इन रंग में रंगियो आहे, छो जो मां पाण बि इन रस्ते जी प्रचार में आहियां, जेको सूफ़ीज़म आहे या पंहिंजो आरफ़ाना कलाम आहे, उन जे ज़रिए हिकिड़ो मैसेज ॾींदा आहियूं। जॾहिं बि कोई कलाम ॻाईंदा आहियूं, जंहिं बि जी शाइरी ॻाईंदा आहियूं, उन में असांजे सूफ़ी कलाम में या जेको आरफ़ानो कलाम आहे, उन में हमेशह हिकिड़ो मैसेज ज़रूरु हूंदो आहे। ऐं उहो हमेशह मैसेज हूंदो आहे दुनियादारीअ जे लाइ, या जेको ख़ल्क़े ख़ुदा जे लाइ आहे। साईं, हिन सूफ़ी कलाम सां ख़ल्क़े ख़ुदा जी ख़िदमत कीअं था करे सघूं असां? हीअ बि हिकिड़ी तबलीग आहे जन, सॼो माना जेका ॿोली दरवेशनि ॻायूं था न, इहे असांजो पैगाम आहे, हिन ॿोली में ई सॼो मैसेज असांजो आहे। जेके हिनखे सम्झंदो त इंशाअल्लाह ताला उहो रंगजी वेंदो इंशाअल्लाह ताला। जीअं हिकिड़ो मौलाना तकरीर करे थो त उन जी तकरीर में एतिरो तासीर थिए थी, पर कंहिं फ़नकार जे सूफ़ी ॻाइणे जे फ़न में या उन कलाम में एॾी तासीर थिए थी जो उन जा लफ़्ज़ माण्हुनि जे अंदर में लहनि था। दरवेशनि जी ॿोली आहे ईअं, वाह वाह वाह, सिधो सौ रस्तो ॾसे थी ॿोली। वाह वाह। बाबा साईं फ़क़ीरी रस्तो इहो ई आहे ॾसींदो, फ़क़ीर खां हमेशह रस्तो जेको हक़ सच जो रस्तो मिलंदो। वाह वाह वाह। त ॿोली में सॼी जेका दरवेशनि पंहिंजी ॿोली में मैसेज ॾिनो आहे न, इन ॿोली खे सम्झंदो जेको इंशाअल्लाह ताला हक़ जे रस्ते ते हलंदो। हक़ सच जी प्रचार करणु ॾुखियो आहे, हिन ते क़दम ॼमाए बीहण बि ॾाढो ॾुखियो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, सच त हमेशह थोरो कड़ो लॻंदो आहे, सही, पर सच में ई मज़ो आहे। पर तव्हां इहा ॻाल्हि बि मञो था त हिन सूफ़ियत में, हिन सूफ़ीज़म में, हिन आरफ़ाने कलाम में औरत जो बि वजूद ज़ाहिर रही हुजे ऐं ज़रूरी आहे, तव्हां सम्झो? बिल्कुलु आहे, छो न आहे। अलाह साईं त हर कंहिंजे दिलि में वसे थो न, तुंहिंजी दिलि में बि आहे, मुंहिंजी दिलि में बि आहे, सभिनी जी दिलि में आहे। मां इन जे करे बि पुछां, छो जो घणा जेके मर्द हज़रात आहिनि उहे चवंदा आहिनि त औरत जो कमु कलाम में या राग में न आहे, तव्हां उन जे बारे में छा था चओ? अदियाबदान ॾिसो, वाह वाह। अदियाबदान जॾहिं ॻाईंदी आहे, तव्हां ॾिसो त हू कहिड़े वजूद में कीअं गुम थी वेंदी आहे, पंहिंजे क्या वहदतुल वजूदुल वहदत में गुम थी वेंदी आहे। इहो ई सभिनि जे लाइ इहो हिकिड़ो माना अॻियां मैसेज बि इहो ई आहे, अदियाबदान खे ॾिसनि। वाह वाह वाह। औरत जो क्रेडिट इहो ई आहे। सही ॻाल्हि। भई एजाज़ साईं जो बैन त न आहे, साईं खे जीअं भाई आहे तीअं एजाज़। वाह 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 वाह। हाणे भला कहिड़ो कलाम था शामिल कयो पंहिंजे? साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुभान अल्लाह थी वञे। बिस्मिल्लाह। मुंह मार मिसील दियूं लोय मिला अलावा मुंह मार मिसील दियूं लोय मिला सोन बराबर सगड़ा सोन बराबर सगड़ा मुखे बाहुन बदा उमर जो पटकी पैरा सोरा कागल ने काग मुझी रे महबूब के कागल ने काग मुझी रे महबूब के लालण लाई कैसे प्राणे सा आए अरमान अजीबन जो मुखे नाल आए अरमान अजीबन जो मुखे नाल जिन जागा नाल आए अजीबन जो मुखे नाल आए अरमान अजीबन जो मुखे नाल
चका चोड़े सजाऊं नाल न्याऊं बंबावार फुलन ते चका चोड़े सजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं नाल न्याऊं सिन चका सजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं ओ आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं पूजे मुल्क मलीर में रत तेर नाऊं नाल न्याऊं पूजे मुल्क मलीर में रत तेर नाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं नाल न्याऊं सिन चका सजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं नाज़ुक दागानी जा बेटे वटाऊं नाल न्याऊं नाज़ुक दागानी जा बेटे वटाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं नाल न्याऊं सिन चका सजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं ओ आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं कदियों शाल लतीफ ते विछड़िया गजाऊं नाल न्याऊं बेटा जो गोट लतीफ ते विछड़िया गजाऊं नाल न्याऊं आए लालो लाल लतीफ ते विछड़िया गजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं नाल न्याऊं सिन चका सजाऊं नाल न्याऊं आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं ओ आए अरमान अजीबन तो नाल न्याऊं एजाज भाई ये तव्हां मूंखे ये तव्हां असांखे बचपन में वेठा वठी वञो जॾहिं यादि आहे तव्हांखे मोरे में असांजी पंहिंजी सभिनि जी रिहाइश हिकिड़ी जी, जी। पाड़े वारा बि आहियूं जी, त उते जॾहिं बि भत थींदा हुया काज थींदा हुया त उन ते इहे ई फुकराई कलाम हलंदा हाँ हुया बिल्कुल बिल्कुल ही ऐं पुराना उहे ई कलाम अञा ताईं उहो यादि बि आहिनि उन तरीक़े सां उन रम्ज़ सां माना यादि असांखे आहे। ही बोली पुरानी त आहे ई कोन आहे, लतीफ़ जी बोली जेॾो चओ तेॾी नई हाँ लतीफ़ जी बोली मां सबक मिले थो वाह वाह आहे अरमान अजीबन जो मूंखे मूंखे नाल नाल न न न्याऊं न्याऊं। इहा ससी थी चवे छिनी छाका छॾियाऊं छिनी छाका छॾियाऊं मूंखे उमर नाल छो मारवी। न वठियो उमर मारवी न ससी पुनू जो पुनू हलियो वियो जेको जॾहिं सम्झे बोली आहे जेको जहिड़े हिसाब सां सम्झे न ससी पुनू सो असांजी ये हू जे मुल्क दास्तान मलीर में रत थे रुनाऊं
मन मारवीअ ॾे वरी हली आहे साईं माना 3-4 शयुनि खे सूरमिन खे बिल्कुलु जॾहिं तूं जहिड़े हिसाब सां माण्हू छिके न उन हिसाब वाह 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 बहितरीनु नंढपण जी अगरि का यादि हुजेव जेकी असां सां सांढियो या अहिड़ी का यादि जेॾी महिल तव्हां इन कलामनि खे सभु ॿुधंदा हो ऐं चवंदा हो की मां इन कलामनि में बि अचां मां ॻायां इन ॻाल्हि नंढड़े इलाइक़े सां रेडियो हूंदो हुयो उन दौर में बाबा साईं जन वटि हूंदो पोइ उन में कलाम ईंदा हुया खैरपुर स्टेशन मां हलंदा हुआ ऐं ॿियो हैदराबाद मां हलंदा हुआ पोइ लतीफ़ साईं जा कलाम असां ॿुधंदा हुआसीं उन वक़्त खां वठी उस्ताद मोहन जुमन ॻाईंदो हुयो उस्ताद मंज़ूर लिखाना क्या बात है इलाही फ़क़ीर असांजा जेके फ़क़ीर उस्मान सोलंगी जमालुद्दीन फ़क़ीर सोरा फ़क़ीर असां हिननि जा माना आशिक़ आहियूं आशिक़ साईं तव्हांखे मां बि हिननि जी आशिक़ आहियां छो जो इहो कलाम जेको आहे ॿोली ॻाइण वारा जेके बि असांजा वैरागी आहिनि न असां हुननि जा नौकर आहियूं भला कहिड़ी कहिड़ी स्टेजनि ते अॼु ताईं तव्हां परफॉर्म कयो आहे पंहिंजी इलाही स्टेजूं आहिनि बाक़ी जेके असांजे पहिरियों दफ़ो कलंदर लाल शहबाज एवॉर्ड जेको मूंखे मिलियो हुयो सही पहिरियों दफ़ो वॾी स्टेज ते हिते मूंखे स्टेज वारो मिलियो दिलि चए थी मुंहिंजी साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटा जी स्टेज ते असां मौजूं कल्चर जे कंहिं स्टेज ते परफॉर्म कयो अथव न अञा कोन उमेदु आहे उमेदवार आहियूं दुआ कयो हाणे असां त साईं सरदार शाह असांजो जेको मिनिस्टर साहिबु आहे ऐं अकबर लिगारी साहिबु आहिनि मोहसिन असांजा वॾा आहिनि जेके असांजे ज़रूरु साईं तव्हांजी ॻाल्हि असां फ़ुकरा आहियूं हाणे ॿुधंदा बि हूंदा प्रोग्राम जहिड़ो असांजो हाल आहे फ़ुकरा असांजो हक़ु सम्झनि ॿोली ॻाइण वारा आहियूं ऐं असां बि हिननि सां गॾु आहियूं पोइ असांखे पंहिंजी असांजी दिलि चए थी त असां साईं न साईं तव्हां माशाल्लाह सां छो जो तव्हां माशाल्लाह सां हिकिड़ो अवॉर्ड बि जितियो आहे त हिन जो मतिलबु तव्हां हुन कैटेगरी में अचो था ऐं तव्हां असांजी सिंध जो हिकिड़ो वॾो नालो आहियो सो ज़रूरु तव्हांखे इहा तव्हांजी ॻाल्हि ज़रूरु साईं अकबर लगारी वटि ऐं सरदार शाह वटि ज़रूरु वई हूंदी सो साईं प्लीज़ असांजा जेके फ़क़ीर फ़ुकरा आहिनि जेको असांजी सिंध जो रंग था ॻाइनि जेको सूफ़ी रंग आहे उनखे बि असांखे ज़रूरत आहे त उन्हनि जो बि नालो अॻिते कयूं ऐं उन्हनि खे बि इन्हनि स्टेजनि ते ॻारायूं साईं हाणे असांखे कहिड़ी ॿुधाईंदो कोई नई तर्ज़ का हाणे असां चवंदासीं असांखे तव्हां हिकिड़ी ॿुधायो लतीफ़ साईं खां भाई गॾिजी माना तव्हां त चओ तव्हां जेको वंड ॾिनो आहे असां ॿई गॾिजी ॻायूं ॿुधूं न बाबा लतीफ़ साईं जी ॿोली आहे ज़रूरु साईं तव्हां अगरि हुकुम कयो था ऐं तव्हां मूंसां साथ ॾियो था त पोइ मां धन्य साईं महिरबानी इजाज़त आहे हा बिल्कुलु बाबा बिल्कुलु बिल्कुलु तव्हां दोहीड़ा कंदव ऐं मां तव्हां सां गॾु जेको हाल
ख्याल मजाई मालूम थई तन मनो हम तारणी जा साण ओ तन मजा तन औ तड़कन औलियो क्या कहने सर, क्या कहने, ज़बरदस्त माशाल्लाह, तमामु ज़बरदस्त। असांखे इहा वॾो शरफ़ हासिलु थियो जो तव्हां जहिड़े वॾे फ़नकार सां असां ॻायो। सही ते हिकु नंढी असां साही खणूं था। मां साह पटिया, साईं जो वॾो आवाज़ु हुयो, मुंहिंजो नंढो आवाज़ु। साही पटण लाइ, पाणी पीअण लाइ असां तव्हां खां पोइ गॾायूं गॾु। दोस्तों असां नंढी ब्रेक ते हुयासीं ऐं हाणे ब्रेक तां वापसि अची करे असां साईं खे वरी जॉइन कयो आहे। तव्हांजे माशाल्लाह सां असां जीअं सॉन्ग्स हलनि पिया, कचहरी बि हले पई, ऐं तव्हांजे सुंग जे बारे में तव्हांखे इहो चवां त तमामु बहितरीनु तव्हांजो सुंग आहे। असांजो जेको सुभान भाई आहे ऐं असांजो उस्ताद साईं आहे, तमामु सुठो था वॼाइनि। इहे कॾहिं खां वठी तव्हांजी संगत में आहिनि? हे हिननि खे नंढड़े इलाइक़े में मां सिखियो आहियां। उस्ताद गंवार फ़क़ीर जन मूंखे सेखारियो, पहिरियों घर कढियो असांखे। उन्हनि जा बच्चा आहिनि, उहे त गॾिया था अचनि, जीअं उस्ताद नज़ाकत अबो असांजो,
उनजो भाउ आहे उस्ताद सलामत वाह वाह साईं नज़ाकत जो भाउ तमामु मशहूरु उस्ताद नज़ाकत जो वॾो नालो आहे वॾो नालो आहे साईं वॾो नालो आहे सही त असांजा पर आहिनि हे तव्हांजा पर हिन खां सवाइ असां अधूरा आहियूं छो परवाज़ कीअं कंदासीं जेसि ताईं हे न हूंदा बिल्कुलु साईं माशाल्लाह सां इन्हनि परवाज़नि सां गॾु असां जेको आहे सो तव्हांजी आवाज़ खे बि ज़रूरु इन में शामिलु कंदासीं परवाज़ कंदव तव्हां हिननि जे परनि ते ऐं बिस्मिल्लाह कंदव बहु बहु में सुने निटड़े सब यार मेरे पण घट हर सूरत देव यार समाया ताहीं दूहन किता घट ओ यार भला शाह नेड़े वसदा पर दीदा साजा चट हिन चट प्रेम नगर का सैर अतो में गुम होया प्रेम नगर का सैर अतो में गुम होया ओ प्रेम नगर का सैर अतो में गुम होया मैं गुम होया होया मैं गुम होया प्रेम नगर का सैर अतो में गुम होया प्रेम नगर का सैर अतो में गुम होया ओ गुम होया मैं गुम होया होया मैं गुम होया प्रेम नगर का सैर अतो में गुम होया प्रेम नगर का सैर अतो में गुम होया मैं पगड़ी चल मैं घर आया 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 ऐसा कर अंधेर अब तो मैं गुम होया ऐसा कर अंधेर अब तो मैं गुम होया गुम होया मैं गुम होया होया मैं गुम होया तेरे नगर का सैर अब तो मैं गुम होया तेरे नगर का सैर अब तो मैं गुम होया मदद का दरिया उतला ओ मदद का दरिया उतला मदद का दरिया उतला मदद का दरिया ओ मदद का दरिया उतला मदद का दरिया उतला सिर रहा न सैर अब तो मैं गुम होया सिर रहा न सैर अब तो मैं गुम होया गुम होया गुम होया होया मैं गुम होया प्रेम नगर का सैर अब तो मैं गुम होया प्रेम नगर का सैर अब तो मैं गुम होया देख लिया तेरी बिंता बस्ती वो देख लिया तेरी बिंता बस्ती 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 रया मिड़ई ऐर अब तो मैं गुम होया रया मिड़ई ऐर अब तो मैं गुम होया ओ गुम होया मैं गुम होया प्रेम नगर का सैर अब तो मैं गुम होया प्रेम नगर का सैर अब तो मैं गुम होया
शानू दुहे जहानू बुल्ला शानू दुहे जहानू बुल्ला शानू दुहे जहानू बुल्ला शानू दुहे जहानू ओ बुल्ला शानू दुहे जहानू बुल्ला शानू दुहे जहानू रहा न कोई गैर अब तो मैं गुम होया रहा न कोई गैर अब तो मैं गुम होया कमाल बुले शाह माशाल्लाह उनजी बुले शाह जी शायरी कमाल आहे माशाल्लाह सा क्या बात है तव्हांजी अदायगी वाह 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 सो साईं जेके असांजे मेलनि मलाखड़नि में जॾहिं इहो असां राग ॻाईंदा आहियूं उन वक़्त जी ॻाल्हि जॾहिं असां तव्हांजी नंढपण जी ॻाल्हि कयां या तव्हांजी हाणे माशाल्लाह अञा बि जवान आहियो पर जेकी पहिरीं फूह जवानी वारे वक़्त जी त उन वक़्तु असां त ख़ैर नंढा हुआसीं उन वक़्तनि जा बि इहे कलाम आहिनि ऐं उन्हनि हलंदा मिलनि असां उन वक़्त में ॿुधा इहे कलाम हा हाणे वारे मेलनि में छा हलंदो आहे हींअर बि अलाह जी महिरबानी सां हींअर सूफ़ी राग सिंध में सुठो ॿुधो पियो वञे माना हींअर इलाही उरूज ते आहे सूफ़ी राग हू बि आहे कुझु जीअं ज़मानो हाणे सभु त फ़ुकरा कोन हूंदा न को सभु फ़क़ीर थींदा पर आस्ते आस्ते जॾहिं मोट खाईंदा पोइ वरी उन पासे लड़ंदा हा सो हींअर सूफ़ी राग अलाह जी महिरबानी सां उरूज ते आहे उनजो जेको आहे सो वॾो मक़ाम थिए थो हूअं बि आहे साईं छो जो सूफ़ी जेको आहे सो उनखे कोई बि बीट नथो करे सघे उन में हिकिड़ो मैसेज हूंदो आहे उन में माण्हू वेहंदा ई सूफ़ीअ लाइ तॾहिं जो उनखे रूहानी सुकून खपंदो आहे बिल्कुलु बिल्कुलु दिलि खे सुकून न हूंदो त माण्हू दुनिया दौलत कहिड़े कम जी उहो सुकून आहे सूफ़ी राग में राग ॿुधंदो सूफ़ी त उनखे दिली सुकून ईंदो उन मां उनखे माना ॼाण मिलंदी सही फ़क़ीरनि जी ॿोली मां सही सही बसि साईं हाणे प्रोग्राम में माशाल्लाह सां 4 चंड तां हयां प्रोग्राम में वॾो मज़ो आयो वॾो सुकून हासिलु थियो ऐं जहिड़ी तरीक़े जी तव्हां गायकी असांखे ॿुधाई बचपन में बि वठी वियो सो प्रोग्राम जी अख़्ताम अचे पहुतो आहे प्रोग्राम जे आख़िर में कुझु तव्हां चवणु चाहींदो असांजो मैसेज इहो आहे त पंहिंजे नंढड़नि ते तवजह ॾियनि ॿारनि खे तालीम ॾियारनि ऐं जेके नफ़रतूं दुनिया में माण्हू बखेड़नि था नफ़रतनि खां पासो कनि मोहबत वारे पासे अचनि मोहबत में मज़ो आहे नफ़रतनि में या झड़नि फॾनि में कुझु ई कोन्हे को हीअ बैत आहे न असांजो दोस्त पांधनि जो की हीअ हयाती ईअं जीअं कान्हे मथे कां वाह वाह नकी हूंदे तूं हिते नकी हूंदुसि हा पांधनि तुंहिंजो नाम रहंदो माण्हुनि रूह में क्या बात है सो तव्हांजे अचण जी वॾी महिरबानी अलाए तव्हांखे कीअं लॻो अची प्रोग्राम में इहो बि ॿुधायो ॾाढो असांखे दिलि सुकून आयो ॿोली ॿुधाईसीं ॿुधंदड़नि खे मज़ो आयो हूंदो असां ॻाइण वारा असांखे त उहो ई सुकून ईंदो आहे फ़ुकरा जी ॿोली ॻाइण में तव्हांजे अचण जी वॾी महिरबानी तव्हां असां ते करम कयो एतिरो ज़बरदस्त टाइम ॾिनो असांखे ऐं एॾो परे खां कही आयो तव्हांजी टाइम जी वॾी महिरबानी छो जो टाइम इज़ मनी जी जी टाइम जेको ज़ाया करे थो सो पैसो ज़ाया करे थो सो असां वटि टाइम ज़ाया न थियो असां वटि टाइम खे असां यूटिलाइज़ कयो हीअ तव्हांजे लाइ असां मंच सजाईंदा आहियूं तव्हांजे लाइ असां हीअ सॼो जेको बि मंडाणा सजाईंदा आहियूं छो जो तव्हांखे हिकिड़ो मैसेज वञे असांजो सिंधी म्यूज़िक जेको आहे सूफ़ी म्यूज़िक उनखे फ़रोग़ ॾियारण जे लाइ हीअ सॼो प्रोग्राम आहे सो अॼु जे प्रोग्राम में अनीना फ़िदा खे ऐं जेके असांजा महिमान आहिनि उन्हनि खे इजाज़त ॾींदा ऐं तव्हां सभिनी जी जेके सुंग आहियो तव्हांजी बि महिरबानी सो अॻिले वरी ॿिए प्रोग्राम में तव्हांखे बहितरीनु फ़नकारनि सां मिलाईंदासीं तेसि ताईं जुदाई न आहे अलाह वाही ऐं आख़िर में तव्हां खां बहितरीनु हिकिड़ो कलाम ॿुधंदासीं आख़िर में असां वरी दुआ जो कलाम ॿुधाए छॾियूं था